ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। रिपोर्ट राजा हुसैन सोलंकी ठारो शाह वेझो जुमो कल्होड़ो जो रहवासी अमीर कल्होड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधाए त नाले सुपत कल्होड़ो जेको मुंहिंजो सौट आहे उन सभिनी घर भातियुनि खे न छो ॾेई घर में घिरी करे इज़त लीलाम करण जी कोशिश कई। उन खां बाद असांजे घर मां लीलम जी जोड़ी 2 सोनियूं मनियूं ऐं 2 लख रोक घर जो कुझु सामान चोरी करे वियो आहे। उन जी NC ठारो शाह थाणे ते कटियल आहे। उन खां पोइ सोपत कल्होड़ो जा भाइर रियाज़ कल्होड़ो ऐं गुलशन कल्होड़ो जन ॻोठ जे वॾेरे करीम बख़्श कल्होड़ो वटि फ़ैसिलो करे फ़रार थी विया। उन खां पोइ असां चुप हुआसीं। हाणे वरी सोपत कल्होड़ो मीडिया ते ग़लति बयानबाज़ी करे पियो। उन करे असांजो पीउ रहीम बख़्श कल्होड़ो PS ठारो शाह SHO राणा जमशेद राजपूत वटि FIR लाइ काफ़ी चकर वियो आहे, पर SHO राणा जमशेद राजपूत दाद फरियाद करण लाइ तयार न आहे। SHO उन धुर जी फुल सपोर्ट पियो करे। ख़बर न आहे त कंहिंजो प्रेशर आहे जंहिं SHO ऐं मुंहिंजे पीउ रहीम बख़्श कल्होड़ो खे टाइम पियो ॾिए। असां अपील था कयूं SSP नौशरफ फिरोज़, DIG शहीद बेनज़ीराबाद, IG सिंध खे त असां सां इंसाफ़ कयो वञे। SHO राणा जमशेद असांजी का बि दाद फरियाद नथो करे।